पीपी जे मरकज़ी अॻवान रईस नज़ीर अहमद राहूस रईस सरफराज अहमद राहू जे न्यू सैदाबाद वार्ड नंबर 6 तां आज़ाद उम्मीदवार बीठल एडवोकेट वकार अहमद राहू जे वालिद सेठ दाइम राहू सां मुलाक़ात करे पीपी उम्मीदवार राव बाबर राजपूत जे हक़ में बल्दियाती इलेक्शन में वार्ड नंबर 6 तां हथ खणी छॾियो। उन मौक़े ते नज़ीर अहमद राहू जिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त दाइम राहू मुंहिंजो पंहिंजो माण्हू आहे ऐं पार्टी तरफ़ां सेठ दाइम ऐं संदसि पुट वकार राहू जो शुक्रियो अदा करियां थो जंहिं बाबर हफ़ीज़ जी हिमायत में हथ खणी मुंहिंजो मान रखियो। उन मौक़े ते पीपी अॻवान तालका न्यू सैदाबाद जो सदर अब्दुल गनी मेमण काज़ी आरिफ सरफराज राहू राव राशिद राजपूत ऐं राजपूत बिरादरी जा केतिरा ई मौज़िज़ शहरी गॾु हुआ।